राणीपुर में ख़बर ईंदड़ सोबतरो बरसा कदीमी दरगाह सदक शाह बादशाह जो सालियानो उर्स मुबारक पुजाणी ते पहुतो। उर्स मुबारक के मौके ते मलाकड़ो मुनक़िद कयो वियो, जंहिंजा मेहमान खास पीपल्स पार्टी तालका सोबतरो जो सदर एजाज अहमद खोड़ो, खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो अगवान नवीद अहमद खोड़ो, इंजीनियर सराई खुदा बख्श समेटियो हुआ, जिन मल पहलवानन के रोक रकम अजरक टोपिन जा इनाम दिना। एवार्ड मेला कमेटी जी अगवानन सदर सोबतरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट कुर्बान अली मंगी, नेशनल प्रेस क्लब राणीपुर नायब सदर बाबर अली मंगी ऐं ॿियनि महिमाननि खे अजरक टोपिन जा तोहफ़ा ॾिना। उन मौके ते खिताब कंदे एजाज अहमद खोड़ो, नवीद अहमद खोड़ो, कुर्बान अली मंगी ऐं ॿियनि चयो त औलिया इकराम जो पैगाम अमन प्यार मोहब्बत ऐं भाईचारे वारो आहे। दरगाहुनि तां इंसानियत जो दर्स मिले थो। सिंध जूं दरगाहूं दुआउनि जो दर आहिनि, जॾहिं त आख़िरी में मुल्क जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।